शदादकोट के प्रोग्राम शदादकोट के आवाज़ से मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवान हाज़िर आहियां। अॼु असांजे हिन स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहिनि शदादकोट जमियत उलमा इस्लाम ज़िले जो अॻवान मौलाना मोहम्मद जान आबिद साहब ऐं शहरी इत्तेहाद शदादकोट जो सदर समाजी अॻवान सीनियर कामरेड वाह पंद्राणी। साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली महिरबानी। साईं शदादकोट जे समेत पूरी सिंध में अॼु जेको लॉकडाउन हले पियो, सिंध सरकार पारां लॻायल लॉकडाउन जो 10 ॾींहं आहे। तव्हां यकीनन इन खां बख़ूबी वाक़ुफ़ु हूंदो त अॼु 10 ॾींहं आहे। हिन वक़्तु कारोबार सख़्तु मुतासिर आहिनि। जेके रोज़ कमाइण वारो मज़ूर आहे उहो इंतिहाई तकलीफ़ में आहे। त छाकाणि सम्झो अॻिते हली अगरि लॉकडाउन वधे थो या इन खे ईअं ई हुकूमत सख़्ती करे बरक़रार रखे थी त जेको रोज़ कमाइण वारो माण्हू आहे उन जी छा सूरत हाल हूंदी? हिन वक़्तु ॾाढी उनजी गंभीर सूरत हाल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शायद बाबा जी महिरबानी। तव्हां वक़्तनि फ़वक़्तनि जेके करंट इशूज़ आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ असांजे सीनियर दोस्तनि खां प्रोग्राम कराया आहिनि जंहिंमें काफ़ी माण्हुनि जे अंदरि सुजाॻी अचे पई। जीअं तव्हां पाण पंहिंजे बयान में ॿुधायो त असांजे सूबे सिंध में लॉकडाउन खे अॼु 10 ॾींहं। यकीनन असांजो हीउ इलाइक़ो महिनत कशनि जो इलाइक़ो आहे, पसमानदा माण्हुनि जो इलाइक़ो आहे। माण्हुनि जी तकलीफ़, माण्हुनि जो दर्द, माण्हुनि जी गुरबत या हर कंहिंखे ख़बर आहे त माण्हू 10 ॾींहंनि में कहिड़ी तकलीफ़ में गुज़री रहिया आहिनि। यकीनन गवर्नमेंट जे ऐलान ते माण्हुनि पाण मुरादो बि काफ़ी तावन कयो आहे ऐं 10 ॾींहंनि खां वठी करे माण्हू पंहिंजे घरनि ते महदूद आहिनि। लेकिन हुकूमत जी कारकिरदगी इन में बिल्कुलु सिफ़र आहे। हिन टाइम ताईं हुकूमत जेके ऐलान कया, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ऐलान कयूं त असां ग़रीबनि खे दिहाड़ी ते जेके मज़दूर अचनि था उन्हनि जे लाइ कुझु न कुझु असां रिलीफ जो बंदोबस्तु कंदासीं। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त उहे ऐलान महज़ ऐलान ई रहिया। कॾहिं चयो वियो त राशन जे मद में चेयरमैननि ऐं काउंसलरनि जे मार्फत माण्हुनि ताईं पहुचाईंदासीं ऐं असांजे इलाइक़े जे काउंसलरनि घर घर वञी करे माण्हुनि खां नाला वरिता। माण्हुनि जे अंदरि हिकिड़ो पंहिंजो उत्साह पैदा थियो त शायदि गवर्नमेंट असांजे लाइ परघोर जेको इंतज़ाम कंदी। लेकिन कल्ह नोटिफिकेशन निकितो त काउंसलरनि जेके नाला वरिता उहे बि रद्द कया विया। अफ़सोस सां चवणो थो पए त गवर्नमेंट वटि हिन टाइम ताईं को जामे प्लान कोन्हे को त माण्हुनि खे छा रिलीफ ॾियणो आहे, कहिड़े तरीक़े सां रिलीफ ॾियणो आहे। माण्हुनि जे दरवाज़नि ताईं उनजो सामान या उनजी रक़म या कुझु खाधे पीते जो सामान कीअं पहुचाइणो आहे। 10 ॾींहंनि जे बावजूदि उन्हनि जे लाइ कोई बि उन वटि मैकेनिज़म कोन्हे, कोई प्रोग्राम कोन्हे। थींदो छा? शायदि बा इन में नुक़सान जो अंदेशो आहे। नुक़सान इन में अंदेशो इहो आहे त माण्हू अलाह साईं कोरोना खां असां तव्हांखे बचाए, पूरे आलम इस्लाम खे बचाए, पूरी दुनिया खां बचाए। माण्हू हिन टाइम मां सम्झां थो त वधि में वधि 3 या 4 ॾींहं माण्हू इंतज़ारु करे सघंदा। जे न त माण्हू पाण मुरादो लॉकडाउन टोड़े करे वरी माण्हू ॿाहिरि निकिरींदा। होटल वारा मज़दूर, कपिड़े वारा मज़दूर, पकोड़नि जा दुकान, रक्शनि वारा, चुमचनि वारा, गॾा गाॾनि वारा, जेको हुकूमत जो हिकिड़ो प्रोग्राम आहे लॉकडाउन जो, मां सम्झां थो त इहो एहतियात जेका 10 ॾींहं हली माण्हुनि खे रिलीफ न पुॼाइण जे करे माण्हू ॿाहिरि निकिरींदा ऐं सभु इंतज़ाम धरे जा धरा रहिजी वेंदा। सो मां अव्हां जे हिन चैनल जे ज़रिए हुकूमत खे अपील थो कयां, हुकूमत सां गॾोगॾु सरहदी वारे माण्हुनि खे, आले ख़ैर माण्हुनि खे मां अपील थो कयां त ख़ुदारा तव्हां ही वक़्तु आहे माण्हुनि ताईं पहुचो। माण्हू वॾी तकलीफ़ में आहिनि, माण्हू वॾे कर्ब में आहिनि, माण्हू वॾी परेशानी में आहिनि। मां त ॾिसां थो गिटियुनि में, पारनि में, महलनि में माण्हू वीचारा दीवाननि वांगुरु दर बदर कॾहिं हुनजो दरवाज़ो खड़काइनि था, कॾहिं हुनजो दरवाज़ो खड़काइनि था। माण्हुनि जे हथनि में पर्चियूं आहिनि, किथे बि माण्हू 4 माण्हू ॾिसनि था, माण्हू इहो सम्झनि था शायदि हिते को राशन विराइजे थो, हिते को सामान विराइजे थो। ज़िमेदारी आहे इंतज़ामिया जी, ज़िमेदारी आहे चूंडियल नुमाइंदनि जी, ज़िमेदारी आहे असांजे हुकूमत जे ऐवान इक़्तिदार ते वेहण वारनि जी। हीउ वक़्तु आहे माण्हुनि जी परघोर लहनि, न त ख़ुदा न ख़ासा कंहिं वॾे नुक़सान जो अंदेशो आहे। कामड़ साहब, तव्हां बि यकीनन हिन सॼे हिन माहौल खे ॾिसो पिया। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सॼी सिंध हिन कोरोना जे करे ॾाढी माना दुखी सूरत हाल मां गुज़रे पई। शदादकोट बि हुन मां हिकु आहे। हाणे तव्हां ॾिठो हूंदो यकीनन टेलीविज़ननि ते या सोशल मीडिया ते त कराची जे अंदरि मलीर वारे ख़ासि तौर ते इलाइक़े में माण्हू
उते सिर्फ़ु ऐलान थियो आहे मुस्तहिक माण्हू पारां बाबा असां फंड ॾींदासीं। उते 100 अगरि जे राशन ॾियण जो बंदोबस्तु आहे त उते हज़ारे माण्हू उन राशन जे करे निकिरिया आहिनि। तव्हां छा था सम्झो ख़ुदा न ख़ास्ता अगरि शदाबकोट जे अंदरि अहिड़ी सूरत हाल थिए थी त ही बीमारी विकिणंदड़ आहे, माण्हू जो ईअं रोडनि ते निकिरंदा त पोइ उनजो छा जेको नुक़सानु थींदो इहो थोरो असांखे ॿुधाइजो असांजे ॾिसंदड़नि ते। महिरबानी शायदि साईं, मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका सूरत हाल असांजे सिंध में आहे, पाकिस्तान में आहे, सॼी दुनिया में आहे। सॼी दुनिया तव्हां ॾिठो त ॾाढी हिकिड़ी अज़ियत मां गुज़रे पई ऐं इंतिहाई तरक़ी याफ़्ता मुल्क बि इन जे लपेट में अची विया आहिनि ऐं ॾाढी हिकिड़ी परेशानी वारी सूरत हाल आहे। इन सिचुएशन खे असांजे माण्हुनि कीअं वरितो आहे, छा वरितो आहे, इन खे हुकुमराननि कीअं वरितो आहे, मां सम्झां थो त ॾाढी मायूस कुन सूरत हाल आहे। मायूस किन इन सूरत हाल में आहे त असांजे माण्हुनि इन खे मज़ाक बणायो आहे। असांजे माण्हुनि ईअं सम्झो त असांखे कुझु न थींदो या असां जेको आहे माना उनखे हिकिड़े ठठोल सां बि वरितो अथनि, ॿिए नमूने सां। अॼु ॾींहं ताईं चङा चङा माण्हू वेही उन ते तबसरो था कनि ऐं ज़्यादातर इन ते ज़ोर ॾेई रहिया आहिनि त उहा जेको आहे इन जी जेका लॉकडाउन करायो वियो आहे इहो सही न आहे। घणनि माण्हुनि जो अॼु ॾींहं ताईं इहो मौक़ो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे असांजे हुकुमराननि इन में देरि कई आहे ऐं सिंध हुकूमत मां सम्झां थो त इंतिहाई ज़बरदस्त नमूने सां उन्हनि जो वरितो आहे, उन वॾी कोशिशूं वरितियूं आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांजी जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे जंहिंमां असांखे इहा उमेद हुई त हू हिकिड़े सिविल सोसाइटी नेचर जो माण्हू हुयो, असां सम्झूं पिया हिन जी पाण फंडिंग करण वारो माण्हू आहे, हीअ इन खे वधीक इन इशू खे खणी करे माण्हुनि खे रिलीफ ॾियारे सघे थो। पर अफ़सोस सां चवणो पए थो त हू बिल्कुलु इन मामले में असांजी जेको वफ़ाक़ी हुकुमरान ख़ासि करे इमरान ख़ान जो जेको रवैयो आहे उहो पहिरें खां वठी ॾाढो माना असांखे परेशान कंदड़ आहे। त उहो असांजो मुल्क जो वज़ीर आज़म आहे पर उनजो रवैयो जेको आहे इनखे इन नमूने सां न वरितो आहे जहिड़े नमूने सां वठणु घुरिजे। सो उन जे करे असांखे ॾाढी गणती आहे। सिंध ऐं वफ़ाक़ जे विच में जेको तज़ाद हले थो, मिसाल तव्हांखे मां वठां त कुझु ॾींहंनि खां सिंध हुकूमत जो ऐलान कयो त असां पैसा माण्हुनि खे कुझु राशन ॾियूं था। हिननि खे ख़दशो थियो त चेयरमैननि ऐं मेंबरनि जूं शिकायतूं बि त उहे पंहिंजनि माण्हुनि खे ॾींदा। फौरी तौर ते सिंध हुकूमत जेको आहे पंहिंजी इन फ़ैसिले खे वापसि वरितो ऐं उन खां पोइ हुननि चयो त असीं कैश जे ज़रिए ॾींदासीं जेको आहे उन्हनि खे उहो त घरनि ताईं वञी पहुचे। त अफ़सोस इहो आहे त चोथों ॾींहुं आहे वफ़ाक़ हुननि सां टके जो बि ताउन करण लाइ तयारु न आहे। उनखे को उन मामले में मदद नथी करे, न पाण करण थो चाहे, न सिंध हुकूमत खे करण थो चाहे। सम्झ में नथो अचे त अॼु बि जेकॾहिं सियासत केरु इन ते करे रहियो आहे उहो न सिर्फ़ु पंहिंजी तबाही थो करे पर हिन मुल्क जी ऐं हिन माण्हुनि जी तबाही तरफ़ गामज़न आहे। सो असीं अपील था कयूं वफ़ाक़ी हुकूमत खे, ख़ुसूसी तौर ते इमरान ख़ान खे मां ज़ाती तौर ते इहा अपील थो कयां ख़ुदा इन सियासी चकरनि खां निकिरी करे ऐं इन मामलनि खां निकिरी करे इन खे जेका सीरियस वठे उते अॻियां अचे ऐं लीड करे। ॿिए सूरत में हिते हिकिड़ी वॾी तबाही जो अचण जो ख़तरो मौजूदु आहे। हिन वक़्तु मूं ताज़ो अॼु हिकिड़ी ख़बर पढ़ी आहे त हुननि सिंध हुकूमत हुननि खे चयो आहे PTA वारनि खे ॿियनि खे का इजाज़त वठी ॾियो, असांखे नादरा वारनि खां असांखे तफ़सील वठी ॾियो त असां फौरी तौर ते माण्हुनि खे पैसा ॾियूं। पर मूंखे जेका लॻे थी त इहा स्कोरिंग जेका सियासी स्कोरिंग शुरू थी आहे हुनजी कोशिशि इहा आहे त पहिरियों मां वफ़ाक़ पैसा ॾे पोइ सिंध वारनि जा पैसा वञनि। इन नमूने सां माण्हुनि खे हिकिड़े अज़ियत में विझण जी चकर में लॻा पिया आहिनि। असीं इन जी शदीद मज़म्मत था कयूं इन ते सियासत करण जी, पोइ चाहे सिंध करे या वफ़ाक़ करे, पर माण्हुनि खे फौरी तौर ते शयूं मिलणु घुरिजनि। माण्हू अगरि रोडनि ते निकिरनि था, पाण अचूं था उन्हनि ते जेके माण्हू रोडनि ते निकिरनि था त उहे हीअ जेको ॾिसो सभु मना था कनि तव्हां हुजूम न आहे करिणो, हिक ॿिए खां 3 फुटनि जे फ़ासिले ते रहणो आहे। मां अॻोणे बि पंहिंजे सुवाल में ॻाल्हि कई त कराची जे अंदरि मलीर ख़ासि तौर ते मलीर जे अंदरि 100 माण्हुनि जो अगरि किथे राशन ॾियणो आहे त उते हज़ारे माण्हू निकिरी आया आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता असांजे इलाइक़े जे अंदरि अहिड़ी सूरत हाल निकिरे थी, अलाह रहम करे हिन वक़्तु ताईं कोई बि असांजे इलाइक़े में कोरोना जो को मरीज़ न निकितो आहे। ख़ुदा न करे अलबत्ता अगरि जेको निकिरी पए वरी उनजे पोइ वरी असांजा माण्हू ईअं हुजूम जी सूरत में हुते अचनि त इहो केॾो वॾो नुक़सानु थींदो। इन ते थोरो मुंहिंजो इहो आहे त केरु थो चए त असां वटि का टेस्टिंग ई न थी आहे, केरु थो चए त असां वटि केस न आहिनि या केस आहे। इन जी हिन वक़्तु ताईं क्लियरफिकेशन आहे ई कान। उन जे करे असां हर माण्हू पाण खे, मां पाण खां शुरू थो कयां त हर माण्हू असां पाण खे इन में रखूं था जेसि ताईं इहो मामिलो क्लियर नथो थिए। सो उन जे करे इहो माण्हुनि खे चवराइनि त किथे आहे किथे न आहे। असांजे एरिया में आहे, लाड़कारे में आहिनि, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते केसिस ज़ाहिर थिया आहिनि, जैकाबाद में थिया आहिनि, सकर में थिया आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केस ज़ाहिर थिया आहिनि। केरु थो चए असां वटि हिकिड़ी बि केस जी अॼु ॾींहं ताईं सही नमूने सां टेस्ट थी न आहे। जेके माण्हू आया आहिनि विया आहिनि छा थियो आहे कीअं थियो का तफ़सील ई आहे। उन जे करे इहो चवण त किथे बि त उहो असां वटि आहे फलाणे वटि ईअं न आहे। सॼी दुनिया जे कुंड कुड़च में आहे सम्झो।
त ईअं ई असां वटि बि आहे। जेसि ताईं इहो क्लियर नथो थिए तेसि ताईं इहो मामिलो हुयो। बाक़ी माण्हुनि जे गॾु थियण जो आहे, इहो हिननि हुकुमराननि जे ग़लति पॉलिसियुनि जे करे देर करण जे करे इहे मसइला पैदा थियणा आहिनि। पर असां आवाम खे अपील था कयूं त हीउ मसइलो हुकुमराननि जो न आहे। हीउ मसइलो काई बि धुर तव्हांखे काई बि धुर अची ॿिए जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे इन खां बचण जी ज़रूरत आहे। असांखे कंहिंजे हथ मां इस्तेमालु थियण जी ज़रूरत न आहे। असांखे हिक ॿिए जी मदद करणी आहे, हिक ॿिए जी ताउन करणो आहे, हिक ॿिए सां गॾु रहणो आहे ऐं हिक ॿिए जे घरनि जे अंदरि बि असीं जेकॾहिं कमरनि में गॾु न विहूं, असां था चऊं त ॿाहिरि त पंहिंजी जॻह पर घरनि जे अंदरि बि न विहूं, को बि माण्हू ॿाहिरि वञे थो मोटी थो अचे थी सघे थो कि अहिड़े माण्हू खां गुज़रियो हुजे। उनजे करे असांखे हीउ असांजो मसइलो आहे सभिनी जो, हीउ न हुकुमराननि जो आहे, हीउ मुआशरे जो सभिनी माण्हुनि जो मसइलो आहे। उनजे करे माण्हू पाण एहतियात कनि, कंहिंखां बि आसरो न कनि, पाण खे बचाइण जी कोशिशि कनि, पाण खे ठीकु रखनि। ऐं असां अॼु ॾींहं ताईं शहदाद कोट में असां मॉनिटरिंग सेल ठाही आहे, उन में असां माण्हुनि खे इन ते अपील कयूं था। न त असांजी मॉनिटरिंग सेल में त शदीद हुकुमराननि ते कावड़ आहे, सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ हुजे, त पोइ हिते असांजे एरिया में अञा ताईं कुझु न थियो आहे। असां घणो कुझु करे सघूं, पर असांखे ख़ौफ़ इहो आहे असां थोरो कंदासीं त माण्हू निकिता त पोइ रुकण में न ईंदा। सो असीं मुतालबो कयूं था पंहिंजे इन हुकुमराननि खां, ऐं ख़ासि कर ज़िले ई जेका हिते असांजो इंतिज़ामिया आहे उहा असांजे शहर जे अंदरि दिलचस्पी नथी वठे। न वरी हिन वक़्तु ताईं असांजे अस्पताल में सामान न पहुचायो वियो आहे जेके हुननि खे ज़रूरत आहे, न वरी हिते जेको आहे ॿिया जेके कम आहिनि उहे हुननि अञा ताईं न ॾेई सघिया आहिनि। सो असां आवाम खे अपील था कयूं कि असांजो मसइलो आहे सभिनी जो, असां पाण खे घरनि ताईं महदूद रखूं, हिक ॿिए सां मेल जोल ख़तमु कयूं, गैदरिंग ख़तमु कयूं, दावतूं ख़तमु कयूं। ख़ुदा जे वास्ते कुझु अर्सो पाण खे जेको आहे अकेला रखो ऐं अलाह खे यादि कयो ऐं सभिनी जेको आहे पंहिंजे मसरूफ़ियात में पाण खे विझो ताकी अॻिते इन शयुनि खां असां निकिरी सघूं। ॾहनि ॾींहंनि जी जेका लॉकडाउन सबबु जिते आम ग़रीब माण्हू परेशान आहे उते वरी कुझु मुनाफ़िक़ोरनि जेको आहे उनखे मुनाफ़ा बख़्श कारोबार सम्झी हुनखे हलाइनि पिया, या कुझु ज़ख़ीरा अंदोज़ जेको पंहिंजो सामान आहे या खाध पीते जी शयूं आहिनि उन्हनि खे उन्हनि ज़ख़ीरो करे छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं मूंसां जेका तो पर्सनल तौर ते कुझु दोस्त मिलिया ऐं मुंहिंजी उन्हनि फ़ोनूं कयूं त जेका खाधे पीते जी शयुनि जा अघ आहिनि उहे 8 रुपए खां 15 रुपए ताईं जेका फी किलो या फी जेका शइ आहे उन ते महांगी थी वई आहे। त आया इस्लाम में अहिड़ी सूरत जिते तव्हां माशाल्लाह मौलवी साहिब आहियो, तव्हांखे दीन इस्लाम जी असां खां वधीक ॼाण आहे, त छा अहिड़ी सूरत जिते हेॾो वॾो बहिरान हुजे, जिते हेॾी वॾी वबा हुजे, उते कुझु मुनाफ़ाख़ोर जेके हिनखे सिर्फ़ु पंहिंजो मुनाफ़ो सम्झी उन्हनि खे गॾु कनि या उन्हनि ते जेको कारोबार कनि, छा इहा अहिड़ी शइ जी इजाज़त आहे? शायदि मसइलो हीउ आहे त असां माण्हुनि जी सोच हमेशह माण्हुनि जी मजबूरी खां फ़ाइदो हासिल करण जी आहे। असल में जेकॾहिं असां गहराई सां ॾिसूं त हे तकलीफ़ूं, हे आफ़तूं, हे वबाई मर्ज़, हे कहत, हे सैलाब असांजे मथां छो था अचनि? हिकु हिन में रूहानी ऐं इस्लामी नुक़्ते नज़र इहो आहे त असां इज्तमाही तौरु इंसानियत जे भले जे लाइ सोचणु छॾे ॾिनो आहे, जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला वक़्तन फ़वक़्तन माण्हुनि जे मथां अहिड़े क़िस्म जा अज़ाब आणे थो पियो। हीउ वक़्तु हमदर्दी जो आहे, हीउ वक़्तु माण्हुनि सां भलाई जो आहे, हीउ वक़्तु माण्हुनि जे लाइ हाॾ ॾोखी थियण जो आहे। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे पाकिस्तान जे ताजिरनि जो, असांजे पाकिस्तान जे दुकानदारनि जो हमेशह शायदि बाद रुगो हिन मसइले में न बल्कि पूरी दुनिया में रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो आहे, मुस्लिम ममालिक त पंहिंजी जाइ ते, पर गैर मुस्लिम मुल्कनि में बि रेट डाउन थी वेंदा आहिनि। बिल्कुलु गैर मुस्लिम मुल्कनि में बि उन जे प्राइसिस में कमी आंदी वेंदी आहे। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे पाकिस्तान मुल्क में रमज़ान शरीफ़ जे महीने में हर उहा शइ जेका ग़रीब वठे थो पियो उहा शइ महांगी थी वेंदी आहे। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए, तव्हां तमामु हिकिड़े सुठे तरफ़ मुंहिंजो तवजो छिकरायो। मां छा ॿुधायां, बसि मां अॼु तव्हांजे हिन चैनल जे ज़रिए तमामु ताजिरनि खे, तमामु दुकानदारनि खे इहा अपील कंदुमि, दर्दमंदाना अपील कंदुमि त हीउ ख़ौफ़ ख़ुदा जो वक़्तु आहे, हीउ इंसानियत जे ख़िदमत करण जो वक़्तु आहे, अल्लाह खे बाॾाइण जो वक़्तु आहे। महिरबानी करे ज़ख़ीरा अंदोज़ी बि न कयो ऐं महिरबानी करे ग़रीब जेको तड़पी रहियो आहे उनखे आसान क़ीमत ते शयूं फिराम कयो। इहो बि तव्हांजे लाइ सदके जारी आहे। यकीनन तव्हां मुनाफ़ो रखो, यकीनन तव्हां उन ते थोरो प्रॉफिट रखो,
पर जेकॾहिं तव्हां हद खां वधीक गैर शरई गैर कानूनी गैर अखलाक़ी प्रॉफिट रखंदो त इहो अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियण जे बराबरि आहे। मां इन खे मुकम्मल नेगलेक्ट थो कयां जेके इहे अमल कनि था पिया ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था या अशिया खुर्द नोश ते क़ीमतूं या मुनाफ़ा वधीक था रखनि, इन खे मुकम्मल असां नेगलेक्ट था कयूं। हिकिड़ी ॻाल्हि बि ध्यानु छिकाईंदो हलां, दवाऊं जेके दोस्त आहिनि न जेके दवाउनि जी जेका कंदा आहिनि सेलिंग, उन्हनि में बि उन्हनि इज़ाफ़ो करे छॾिया। रिसेंटली जेको मास्क जो दॿो कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो जेको 60 खां 80 रुपए मिलंदो, उहो हिन वक़्तु 120 रुपए खां 150 रुपए मिले थो ऐं उहो उन्हनि दुकानदार खे ॾिनो आहे जेको होलसेलर आहे, उन दुकानदार खे एतिरो महांगो ॾिनो आहे। हाणे दुकानदार परेशान थी वियो त मां आम ग्राहक खे केतिरे विझां, जेको आम ग्राहक खे 60 रुपया 80 रुपए में वठंदो, हाणे 80 रुपए में हुनखे जेको दुकानदार होलसेलर हुन एतिरो महांगो ॾिनो आहे त हीअ त ॾाढी गड़बीर सूरत हाल आहे। दवाउनि जे रेट में एॾी वॾी चाढ़ शायदि वाह बिल्कुलु मुंहिंजो वरी साॻियो ई। असां जॾहिं इस्लामी तारीख़ ते नज़र फेराईंदा आहियूं त ॿिनि शयुनि ॿिनि सोचनि मुआशिरे जे अंदरि भलाई जी सोच खे पैदा कंदा आहिनि। हिकु अल्लाह जो ख़ौफ़, ॿियो कानून जो लिहाज़। इहे ॿई शयूं जॾहिं माण्हू जे अंदरि ख़तमु थी वेंदियूं त यकीनन मुआशिरे जे अंदरि हर तबिके जे अंदरि बिगाड़ अची वेंदो। असां वटि ख़ुदा जो ख़ौफ़ त बिल्कुलु न हुजण जे बराबरि आहे। ॿिए नंबर ते त जॾहिं असां वटि कानून जो ख़ौफ़ बि कोन्हे, कानून जी बालादस्ती कान्हे, हुकूमत नाले जी का शइ कान्हे का, जीअं असांजे कामरेड बाब पंद्रानी साहब ॿुधायो त हिन टाइम असांजे इस्पतालनि जी सूरत हाल इहा आहे त उते मेडिसन न आहे पहुतल। इस्पतालनि जी सूरत हाल इहा आहे त उते हिफ़ाज़ती किट्स पहुतल कोन्हनि के, उते मास्क पहुतल। हाणे कल्ह असांखे ख़बर पई आहे त असांजे DHO साहब वटि तक़रीबन 10-12 हज़ार मास्क मुख़्तलिफ़ कैटेगरी जा पहुता आहिनि, लेकिन उहे सिजावल में न पहुता आहिनि, उहे कुबे सईदखान में न पहुता आहिनि, उहे मीरपुर बोड़ो में न पहुता आहिनि, उहे चाकियाणी में न पहुता आहिनि, उहे उमेद अली जोड़ेजो में न पहुता आहिनि। जेके हेल्थ रूरल सेंटर आहिनि उन्हनि ताईं न पहुता आहिनि। उहे हिन टाइम ज़ख़ीरा अंदोज़ी त सभ खां वॾी गवर्नमेंट करे रही आहे, हेल्थ डिपार्टमेंट करे रही आहे। ऐं शायदि भाउ हिकिड़ी मां तव्हांखे गुज़ारिश कयां ऐं पंहिंजे सामईन ऐं नाज़रीन खे बि त असांजी जेका सरकारी अस्पताल आहे शहदाद कोट जे अंदरि रोज़ाना 1000 खां 1500 उनजी OPD हूंदी हुई। अॼु उते OPD 0 जे बराबरि आहे। उते OPD कान्हे का, 1000 1500 10,000 पेशेंट 15,000 या 20,000 पेशेंट इहे काॾे विया जॾहिं प्राइवेट सेंटर बंदि आहिनि। माण्हू वीचारा दरपदर लॻा पिया आहिनि त ज़ाहिर ॻाल्हि आहे इहे माण्हू प्राइवेट सेंटरनि ते विया, इहे माण्हू प्राइवेट मेडिकल स्टोरनि ते विया त उन्हनि प्राइवेट मेडिकल स्टोर जे पंहिंजे मालिकान छा कयो आहे, इन रश जो ऐं इन कस्टमरनि जो, इन्हनि पेशेंटनि जे कसरत ऐं घणाई जो ग़लति फ़ाइदो वठी करे पंहिंजा रेट जेके आहिनि सो उन्हनि अप करे छॾिया। सो जीअं मां ताजरनि खे गुज़ारिश कई तीअं मां डॉक्टर साहिबान खे बि गुज़ारिश थो कयां, मेडिकल एसोसिएशन जा जेके बि उहिदेदार आहिनि या मेडिकल स्टोर जा जेके बि मालिकान आहिनि, मां उन्हनि खे इहा गुज़ारिश थो कयां त तव्हांखे त फ़र्ज़ु हुयो त तव्हां माण्हुनि जी परघोर कयो आहे, माण्हुनि खे राशन ॾियो आहे, माण्हुनि खे वञी करे घरनि ताईं सामान पहुचायो आहे, लेकिन जेकॾहिं तव्हां नथा कयो त कम से कम मेडिकल जे मामले में तव्हां हुननि सां आसानी जो मामिलो कयो ताकी को पंहिंजे मरीज़ जो, को पंहिंजी न्याणी जो, को पंहिंजे ॿार जो सही नमूने सस्तो ऐं तुर्त इलाज करे सघे। कमर साहब पाण इन ई ॻाल्हि कंदासीं त असांजे दिल्ली समेत पूरी सिंध में प्राइस कंट्रोल करण जे लाइ मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट ठहियल आहिनि, मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, जीअं प्राइस कंट्रोल कमेटी आहे या डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट या असांजो असिस्टेंट कमिश्नर इन ॻाल्हि जो उनखे अख़्तियार आहे त हू रेट चेक करे या उनजा माण्हू रेट चेक कनि। अहिड़ी काई बि शइ असांखे नज़र नथी अचे त इन बाबति तव्हां छा चवंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ते मौलाना इहो तव्हांखे ॿुधाई त जेका सुठी हुकुमरानी न हुजे, असांजे ज़िले जे अंदरि जेका सूरत हिन वक़्तु ताईं आई आहे हिते त को असांखे काई हुकुमरानी नज़र न आई। जेतिरे क़दुरु रेट्स जी ॻाल्हि आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा ई ॻाल्हि आहे त जॾहिं शयुनि जी खपत वधंदी आहे त उनजी जेका क़ीमतूं जेके ताजिर वधाईंदा आहिनि, अहिड़े सूरत हाल में जॾहिं वबाई सूरत हाल हुजे ऐं अहिड़े सूरत हाल में जॾहिं माण्हू परेशानी में हुजनि त माण्हुनि जो पंहिंजो जज़्बो ॻाल्हाईंदो आहे, माण्हुनि जी पंहिंजी हमदर्दी ॻाल्हाईंदो आहे, माण्हुनि जी पंहिंजी इंसानियत ॻाल्हाईंदो आहे त हू हिक ॿिए जी मदद कनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त असांजे माण्हुनि में इहा शइ बिल्कुलु नज़र न पई अचे जेका अचणु घुरिजे। जेकॾहिं ईअं कंदा ऐं ईअं माण्हुनि खे छॾींदा त जेकॾहिं इहा मर्ज़ असांजे हिन इलाइक़े में फैलिजी वियो त पोइ केरु बि महफ़ूज़ न रहंदो, पोइ न दुकानदार महफ़ूज़ रहंदो, न बंगले वारो महफ़ूज़ रहंदो, न रस्ते वारो। जॾहिं अमेरिका जे हेॾे वॾनि जेको आहे
इलाइक़नि में, इटली जे अहिड़नि अहिड़नि इलाइक़नि में जॾहिं अहिड़ो सवे हज़ारे माण्हू मरी रहिया आहिनि त पोइ छा था सम्झो, पोइ असांजे इलाइक़े में ख़ामोशी थी। उनजे करे असीं उन्हनि खे अपील था कयूं त हिन मौक़े ते सभिनी जो गॾियल इहो जिहाद इहो आहे त असां सभु गॾिजी रेट घटाइण वारनि खे रेट घटाइणु घुरिजनि ऐं शहरनि खे इन मामले में तावन करणु घुरिजे, दुकानदारनि खे उन में तावन करणु घुरिजे। जेका वबा आई आहे उनखे गॾिजी करे जेको मुक़ाबिलो न कंदासीं मूंखे नथो लॻे त इहो शुरू थियनि। उनजे करे हिते जेके रेड सार मुक़ररु करण वारा जेके ऑफिसर आहिनि असीं उन खां मुतालबो था कनि, हू बि पंहिंजो रोल अदा कनि ऐं शहरी बि पंहिंजो रोल अदा कनि। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सभिनी खे अपील कंदुसि, ख़ासि करे SDM साहिब खे अपील कंदुसि त उहो जेको रेट्स तय था कनि त उहो सोशल मीडिया ते रखी छॾे। हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे, माण्हू रेट्स ॾिसनि, पाण माण्हू उनजी मॉनिटरिंग कनि, पाण उनजी जवाबु ॾियनि। सो उन जे करे सभिनी खे दोस्तनि खे अॻिते अचिणो पवंदो। असांखे ठाकुर करणो थो, हीउ नंढिड़ो मसइलो न आहे, हीअ असांजे लाइ ॾाढो हिकिड़ो दुखदायक मसइलो आहे ऐं असांखे गॾिजी करे उनखे असीं जेके बि हुकूमत अवाम ऐं जेके ॿिया क़ुवतूं सभु गॾिजी करे असीं उनजो मुक़ाबिलो करे सघूं था। न त हीउ जेको असांजे लाइ ईंदड़ जेको वक़्तु आहे असांखे ॾाढो माना हिकिड़ो ख़तरनाक नज़र थो अचे जेकॾहिं असीं उनजी लापरवाही कई, असां उन ते ध्यानु न ॾिनो, असां उनखे सीरियस न वरितो। पहिरियां हीउ वायरस जीअं जीअं मुख़्तलिफ़ मुमालिकनि में तबाही मचाईंदो, जॾहिं असांजे पाकिस्तान जे अंदरि अचे थो त कुझु दोस्तनि ईअं पिया चयो त ईरान खां आयो आहे, वरी उन खां पोइ ईरान वारो मसइलो वरी पंहिंजी जाइ ते वरी कुझु झको थियो त वरी हिन वक़्तु तबलीगिन जे नाले ॾाढो चयो पियो, तबलीगी जमायत जेके अलाह जी राह में निकिरनि था, सफ़र कनि था, त उन्हनि में हिन वक़्तु हिन खे फैलाव जे नाले चयो थो वञे। हिनखे सोशल मीडिया जे ज़रिए ॿई जेके मज़हबी कुझु अणवणंदड़ ॻाल्हियूं ॿिन्ही कुझु तरफ़नि पारां कुझु शर्पसंद माण्हुनि पारां कयूं थो वञनि, त तव्हां इन बाबति छा चवंदो? शायदि भाई जॾहिं बि पाकिस्तानी आवाम हिकिड़ी पेज ते हूंदो आहे ऐं उन्हनि जो आवाज़ हिकिड़ो ई आवाज़ निकिरंदो आहे त पोइ कुझु क़ुवतूं उन आवाज़ खे मुंतशिर करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा शोशा, अहिड़े क़िस्म जो इशू उथारींदा आहिनि ताकी इहे वरी ज़ात पात में ज़बानी, लिसानी, सूबाई ऐं मज़हबी फ़र्क़नि में तक़सीम थी वञनि, ताकी उनजी जेका क़ुवत आहे या उनजो जेको ताक़त भरियो आवाज़ आहे उन जे अंदरि कमज़ोरी अची वञे। जॾहिं इहो मामिलो ईरान जे ज़ाइरीन जे तरफ़ां थियो त तमामु पूरी अहले सुन्नत वल जमात, इवन जमियत उलमा इस्लाम जेका पाकिस्तान में वॾी पार्लिमानी जमात आहे, उन इहो ई ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कयो त जेके बि ईरानी ज़ाइरीन आया आहिनि उहे असांजा पाकिस्तानी भाइर आहिनि, उन्हनि खे सही नमूने करतन सेंटर ते रखिया वञनि ऐं उन खां अलावा उन्हनि जी देखभाल कई वञे। बल्कि मौलाना फज़लुर रहमान साहिब जन त इहो फरमायो त असांजी जेका अंसारुल इस्लाम विंग आहे उन्हनि त 10,000 कारकुन ॾियण जे लाइ ऐलान कयो त असां जिथे बि गवर्नमेंट खे इन्हनि ज़ाइरीन जी देखभाल जे लाइ का ज़रूरत महसूस थिए थी त असां पंहिंजा 10,000 रज़ाकार वॉलंटियर तौर असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। छो त ही बीमारी न सुन्नी खे ॾिसे थी, न शीए खे ॾिसे थी, न बरेलवी खे ॾिसे थी, न देवबंदी खे ॾिसे थी, न हिंदू खे ॾिसे थी, न मुस्लिम खे ॾिसे थी। हे त इंसानियत जे ख़िलाफ़, इंसानियत ते हमलावर आहे, पूरी दुनिया जे मथां हमलावर आहे। लेकिन उन ज़ाहिर ॻाल्हि आहे त इहा बीमारी जॾहिं ज़ाइरीन खां निकिरी करे मस्जिद ते आई, मदरसे ते आई, तबलीगी जमात वारे खे लॻी, आम माण्हू खे लॻी, त पोइ माण्हुनि इन जो हिकिड़ो मौक़ो ऐं फ़ाइदो वरितो त असां छो न इन मामले खे बि हिकिड़ो मज़हबी इशू बणायूं। पोइ काफ़ी असांजा गैर ज़िम्मेदार सोशल मीडिया जा दोस्त उन्हनि अची करे इन शइ खे अची करे उछालियो। पोइ नतीजो इहो थियो आहे त कल्ह खां वठी करे काफ़ी असांजा गैर ज़िम्मेदार दोस्त उहे इन मामले खे मज़हबी इशू बणाए करे उथी पिया आहिनि। मां इहा अपील कंदुमि त ख़ुदारा ही को मज़हबी मामिलो कोन्हे को, असां गॾु थी करे सभु जो सभु मुसलमान गॾु थी करे इन वबाई मर्ज़ जो मुक़ाबिलो कयूं। जेके बि हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां हिफ़ाज़ती तदबीरूं ॿुधाई वियूं आहिनि उनखे अपनायूं। जीअं कामरेड वाब साहब ॿुधायो त असां शहदाद कोट में हिकिड़ो मॉनिटरिंग सेल क़ाइमु कयो आहे जंहिंमें हर मकतब फ़िक्र जो दोस्त आहे, हर मज़हबी जमात जो साथी आहे, हर सियासी जमात जो साथी आहे, जंहिंमें महिनत कश बि आहिनि, पोरियत बि आहिनि। हिकिड़ो असां मिसाल ॾिनो आहे त असां सभु जो सभु गॾु थी करे इन आगाही मुहिम जो हिसो आहियूं। तंहिंजे करे असां जूं पंहिंजूं सलाहियतूं, असांजी एनर्जी इन ते ख़र्च न थियणु घुरिजे त इहो वायरस तबलीग जे ज़रिए आयो आहे
या ईरान जे ज़ाहिरीन जे तरफ़ां आयो आहे या सुन्नी जे तरफ़ां आयो आहे या शीए जे तरफ़ां आयो आहे। मां सम्झां थो हिन मौक़े ते मां इहो ई पैगाम थो ॾियां त इहो इशू बि उन साम्राजी क़ुवत जो ई हथु कंडो आहे जंहिं हिन पूरी दुनिया जे मथां वबा जेका आहे उछलाई आहे, हे उन जो हिकिड़ो हथु कंडो आहे त वबा खां बाद में वरी इन मुस्लमाननि खे असां तबक़नि में टोलनि में विराए करे पंहिंजे मज़मूम मक़ासिद में कामयाबी हासिल कयूं। लेकिन असांजा उलमा किराम, असांजी मरकज़ी क़यादत माशाअल्लाह बालिग़ नज़री सां हिन मामले ते नज़र रखी रही आहे। उम्मीद आहे त इन ग़लति हथकंडनि खे बि इनशाअल्लाह उहे ख़तम करण में कामयाब थी वेंदा। कामरेड साहब, कुझु टाइम पहिरियां जीअं 3-4 ॾींहं अॻु में हिकिड़ी ॻाल्हि सोशल मीडिया जे ज़रिए माण्हुनि जे कननि ताईं पहुती त हिकिड़ो ॿार जाओ आहे, ॿार चए थो त काओ चांहि पीओ ऐं उन सां गॾु मां हीअ बीमारी खे गिड़काए वेंदुसि। अहिड़ी तरीक़े जूं अहिड़ियूं खोड़ अफ़वाहूं जेको आहे सो शेयरिंग थियनि पियूं, त तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? मुंहिंजो ख़्यालु आहे त दुनिया खे असांजी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो हिकिड़ो एॾी वबाई बीमारी आया आहिनि, दुनिया खे एॾी चैलेंजिस आया आहिनि। साइंस जी एॾी वॾी तरक़ी जे बावजूदि बि इहे शयूं न पियूं रुकजनि। साइंस जे लाइ हिकिड़ो वॾो तरक़ी जो नओं दौर जो आगाज़ थियण वारो आहे। सो हिन जेका वबाई बीमारी खां पोइ जेका ईंदड़ दुनिया आहे उहा बदिलंदो। माण्हू जा इहे जेके बि सोचूं आहिनि, इहे सोचूं सभिनी खे हाणे पुॼो अचिणो आहे। हर शइ जी जेका जेसि उनजी दलील तहक़ीक़ न आहे, उन जो को बि जवाबु न आहे। ताज़ो इन ते ई न सिर्फ़ु असां वटि थियो आहे इहो, पर सॼी दुनिया में इहो अहिड़े क़िस्म जा खपे हला विया आहिनि, जंहिंमें UN जे सेक्रेटरी खे ताज़ो कुझु 2 ॾींहं अॻु में हिनजी स्टेटमेंट आई त कंहिं बि अहिड़े प्रोपेगेंडा ते ध्यानु न ॾियो, हिन जो हल साइंस ई आहे। साइंस मक़सदु इहो आहे त डॉक्टर वेठा आहिनि, साइंस थी वेठा आहिनि, उनजो वैक्सीन कढंदा, इलाज थींदो, उन खां बग़ैर हीअ वबाई बीमारी न बीहण वारी आहे न रुकण वारी आहे। सो उन जे करे हिन साइंसी तहक़ीक़ ऐं दलीलनि खां बग़ैर बाक़ी हाणे माण्हू पंहिंजे तरफ़ां ॻाल्हियूं फैलाइनि था, इहो माण्हुनि खे मुंझाइनि था ऐं माण्हुनि खे अञा जेको आहे रस्तनि खां परे था कनि। उन जे करे मुंहिंजो ज़ाती तौर ते इहो आहे त तव्हां जीअं अॻु में मौलाना साहिब जी ॻाल्हि करे वई, जेका तबलीग न आहे हिनजी पंहिंजी ॻाल्हि कई पंहिंजो ज़ाहिरीन जो, त मां हिकिड़ी ॻाल्हि सभिनी दोस्तनि खे चवंदुसि, हीअ वबाई बीमारी सॼी दुनिया जे अंदरि फैलियल आहे। इहा कहिड़े जॻह खां आई, कीअं पैदा थी, इन ते तहक़ीक़ थियणो आहे। मिसाल चीन मां आई आहे, पर उहो थी कीअं, वरी उहो फैलियो कीअं, इन जो वॾो अॻिते हली सॼो सिलसिलो ज़ाहिर थियणो आहे। लेकिन हिते असां वटि जेका ख़राबी थी आहे उहा हुकुमराननि जी कोताही जे करे थी। ज़ाहिरीन आया त ज़ाहिरीन खे बि उते ई उन्हनि खे मुलज़िम करे डॉक्टर वठी उते बिल्कुलु सुठे नमूने उनजी करिणो हो। ॿियो इहो जॾहिं हीउ मामिलो वधियो त सभिनी इज्तिमाउनि सरगर्मियुनि खे रोकियो वियो त तबलीग जे सां मीटिंग करे उन्हनि जे इज्तिमा खे रोकणो हो हुकुमराननि खे, पर हुननि रोकियो कोन। हुननि खे न रोकियो त उते कुझु माण्हू विया, जंहिंखां पोइ लॻो उन खां पोइ ज़ाहिर निकिता। त इन जो मक़सदु इहो आहे त इन सॼी कोताही में न को ग्रुप आहे, न फ़िरक़ो आहे, न ज़ात आहे, न क़बीलो आहे। हीउ जेको वायरस आहे, न हुनजी रंग आहे, न नसल आहे, न ज़ात आहे, न मुल्क आहे, हीउ हथुनि खां सॼी दुनिया ते फैलियल आहे। ऐं इन जो मुक़ाबिलो बि गॾियल कबो, इंसान सभु कंदा, न को ग्रुप कंदो, न फ़िरक़ो कंदो, न सोच कंदी, साइंस कंदो, इंसान कंदो, गॾिजी करे कंदा, ऐं इन जो को न को हल निकिरंदो आहे, इन में ज़रूरु कामयाबु थींदी। असांजो कमु इहो आहे त असां सभु गॾिजी करे इन नुक़सान खे केतिरो घटाए सघूं था, इहो रोल अदा करे सघूं था। असांजो प्रोग्राम हिन वक़्तु आख़िरी तरफ़ वधे पियो। मां चाहींदुसि त मौलाना साहिब तव्हां असांजे ॾिसंदड़नि खे जेके सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ आहिनि त उहे जेके खामखा जूं ख़बरुनि खे शेयरिंग कनि था या खामखा बि माना चिड़ ॾियारींदड़ ॿिए जी दिलि आज़ारी कंदड़ मवाद खे शेयर कनि था या अपडेट कनि था, त उन्हनि बाबति या उन्हनि खे तव्हां छा चवंदव त सोशल मीडिया जे इस्तेमाल खे कहिड़े तरीक़े कनि? हीउ ॾिसो हिन वक़्तु हिन वबा सां पूरी दुनिया विढ़े पई, असां बि विढ़ूं पिया, सभु विढ़नि पिया, पर हिते कुझु सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ दोस्त हिन जो ग़लति फ़ाइदो वठंदे हुनखे ग़लति जंहिंखे जेका ॻाल्हि वणे थी पंहिंजे तरफ़ां लिखी शेयर करे थो छॾे। हाणे हिकिड़ो हल्को आहे सोशल मीडिया जो इहो टूल आहे, त उनजो जेको हल्को आहे उहो हुन सां इहा शइ शेयर थींदी आहे। हिकु फेसबुक जे अंदरि 575 माण्हू हुनजा फ्रेंड थी सघनि था ऐं हज़ारनि जी तादाद में हुनजा फॉलोवर थी सघनि था। हाणे इहा ॻाल्हि अगरि हुनजा 5000 दोस्त आहिनि त यकीनन हुन जेको स्टेटस रखियो उहो 5000 ताईं पहुची वियो। 5000 खां पोइ उहा ॻाल्हि कुझु दोस्तनि शेयर कई, पर इहा ईअं फैलिजी थी वञे त तव्हां ईअं ई जेको सोशल मीडिया जो इस्तेमालु कंदड़ आहे त हुनखे छा चवंदो? शायदि भाउ यकीनन असांजे नौजवाननि सोशल मीडिया जो बहितर इस्तेमालु बि कयो आहे ऐं काफ़ी माण्हुनि हुनजो ग़लति इस्तेमालु बि कयो आहे। पर
तव्हांजे सवाल ते मां इहो चवां त जीअं असां पंहिंजे आज़ा जे लाइ अलाह जे आॾो जवाबु ॾिया आहियूं, असां पंहिंजे हथ सां कंहिंखे न ईज़ा आहियूं, असां पंहिंजे ज़बान सां कंहिंखे न ईज़ा आहियूं। ऐं फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त भले में भलो मुस्लमान उहो आहे जेको पंहिंजे हथ सां ऐं पंहिंजे ज़बान सां कंहिंखे तकलीफ़ न ॾे। मां सम्झां थो तव्हांजे सवाल जो पूरो जवाबु इन शइ में अची थो वञे। ऐं हदीस पाक में अचे थो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त वॾे में वॾो कूड़ इहो आहे जो माण्हू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधे ऐं उनखे अॻिते नशर करे, उनखे ॿियनि खे ॿुधाए त मां फलाणे हंधा इहा ॻाल्हि ॿुधी आहे, वरी उहा ॿियनि खे ॿुधाए। हिते तव्हां ॻाल्हि कई त 5000 उनजा फ्रेंड्स आहिनि, हज़ारे उनजा फॉलोवर आहिनि। कंहिंजे मथां इल्ज़ाम तराशी करणु, कंहिंजे लाइ ग़लति लिखणु, कंहिंजे फैमिली जे लाइ ग़लति लिखणु, कंहिंजे शख़्सियत जे लाइ ग़लति लिखणु, क़यामत जे ॾियारे इन जी पुछा थींदी। मां तमामु शहर वासियुनि खे जेके मूंखे ॿुधनि था, मां उन्हनि खे इहा ई दर्दमंदाना अपील कंदुमि त सोशल मीडिया जो इस्तेमालु तामीरी कयो, सोशल मीडिया जो इस्तेमालु बराए मालूमात कयो, सोशल मीडिया जो इस्तेमालु बराए तालीम जे कयो, सोशल मीडिया जो इस्तेमालु सुठनि तजवीज़नि जे लाइ कयो, सोशल मीडिया जो इस्तेमालु बहितरीन मशवरनि जे लाइ कयो, सोशल मीडिया जो इस्तेमालु सुठियुनि शयुनि खे शेयर करण जे लाइ कयो, न कि सोशल मीडिया जो इस्तेमालु मनफ़ी शयुनि जे लाइ कयो। दुनिया जे अंदरि बि हुनजो पुछाणो थींदो, आख़िरत जे अंदरि पुछाणो थींदो, नफ़रतूं वधंदियूं, विछा वधंदा, झेड़ा ऐं फसाद थींदा, इख़्तिलाफ़ थींदा, नुक़सान ई नुक़सान जो अंदेशो आहे, उन में कोई बि फ़ाइदो कोन्हे। ऐं मां इहो बि चवंदुमि जेका असां वटि हिकिड़ी रवेश हली पई आहे त हिकिड़ो माण्हू 5 आइडियूं हलाए थो, 5 पासवर्ड रखे थो, इहो बि ग़लति तरीक़ो आहे। जेको 5 आइडियूं रखे थो, 5 पासवर्ड रखे थो, ॿियनि जा आइडियुनि जा पासवर्ड पान वटि रखे थो, इहो सम्झो त ग़लति इरादनि जे लाइ रखे थो। इहा शइ न करणु घुरिजे। आइडी हुजे, पंहिंजे नाले सां हुजे, पंहिंजी तस्वीर सां हुजे, उनखे सुठे इस्तेमाल में कयो। क़यामत जे ॾियारे बि सुरखुरू थींदो, दुनिया जे अंदरि बि सुरखुरू थींदो। जे न त सूरत हाल असां तव्हांजे आॾो आहे, अलाह से असां सभिनी खे हिफ़्ज़ अमान में रखे। कामरेड साहब, सोशल मीडिया मूं जेका ॾिठो आहे त तव्हां सोशल मीडिया खां थोरो पासे ते आहियो, तव्हां हुनजो इस्तेमालु घटि पिया कयो। हिन वक़्तु सोशल मीडिया जे अंदरि मुख़्तलिफ़ ट्रेंड्स हलनि पिया, ख़ामख़ा जी जेका अफ़वाह आहे उनखे फैलाव पियो वञे त तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? ज़ाहिर आहे जदीद दुनिया आहे, हे ग्लोबल विलेज आहे, शदात कोट में वेठो माण्हू पंहिंजी ॻाल्हि दुनिया जे 185 मुल्कनि ताईं पहुचाए थो फेसबुक जे ज़रिए। त उनजो जेको इस्तेमालु आहे असांजो नौजवान उहो उनखे कहिड़े तरीक़े जो करणु खपे, ऐं उन बाबति तव्हां जेको मनफ़ी जेका हुनजी शेयरिंग आहे या मनफ़ी हुनजो जेको पोस्टिंग आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका ॻाल्हि तव्हां कई सोशल मीडिया जी, हुनजा 2 मिसाल 3 अॼुकल्ह ॾिठा। हिकिड़ो त इटली में हिननि ॾेखारियो त लाश जेके रोडनि ते पिया आहिनि ऐं खणण वारो केरु न आहे। पर केॾो बि माना अलाह ख़ैर कंदो, अॻिते अहिड़ी सूरत हाल बि न ईंदी। हिन शयुनि सॼी शयुनि ते कंट्रोल थियण जे लाइ साइंसदान ऐं डॉक्टर ऐं सॼो इंसानी ज़ात जेको आहे हिन ते सरगर्म आहे, मुतहरक आहे, को रिज़ल्ट नथी अचिणो आहे। पर ॾिठो त उन खे बि हिननि माण्हुनि फैलायो। वरी ताज़ो हिकिड़ो वरी ॿियो सोशल मीडिया ते हलायूं त साईं रूसी सदर शींहं छॾे ॾिनई त बाबा जेको आहे उहो वञी हुनखे शहर खे संभाले। त मक़सदु इहा त इहे जेके अहिड़े क़िस्म जूं अहिड़े टाइम हिकिड़े आम ज़िंदगी में अहिड़ा भोग ठका, अहिड़े क़िस्म जी शेयरिंग त इहा त थी सघे थी मज़ाक जे लाइ ज़रूरी आहे। हिन वबाई सूरत हाल में जेको इहो करे थो, इहो किराए में वॾे में वॾो ॾोह आहे। छो त माण्हू इन शइ खे घणा माण्हू सच बि सम्झनि था, घणा ॿिए नमूने ॾिसनि था। सो उहा ई ॻाल्हि तव्हां उहा ॿार वारी ॻाल्हि कई त पाणी पीआरण सां या इहो सॼो कुझु थिए थो। त इहा सॼी ॻाल्हि जेका आहे हिन वक़्तु कंहिंखे बि करणु, जेका हक़ीक़ी ॻाल्हि हुजे, साइंटिफिक सही नमूने सां मालूमात आहे ऐं त हीअ ॻाल्हि आहे त उनखे फैलाइण जी ज़रूरत आहे। बाक़ी जेको आहे बग़ैर कंहिं सबब जे किताब ॿुधी ॻाल्हि खे वधाईंदो, इहा सोशल मीडिया जे नाराज़गी आहे। ऐं असीं हुकुमराननि खां इहो बि मुतालबो कंदासीं जेके फेक आईडीज़ आहिनि, ख़ुशूसन इन सॼी शइ खे फैलाइण वारा फेक आईडीज़ ज़्यादातर रोल अदा कनि था, उन्हनि जो ख़ात्मो कनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए असांजे मुल्क जे अंदरि हिकिड़ी कल्चर आहे, ख़ुदि जेको आहे हुकुमरान ई पाण फेक आईडीज़ ठाहे माण्हुनि जूं पंहिंजनि जूं बेइज़तियूं बि कराईंदा आहिनि। सो महिरबानी करे हाणे उहो दौरु ख़तमु थी वियो आहे, फेक आईडीज़ जो ख़ात्मो वधो वञे। सोशल मीडिया खे सही नमूने सां जेको आहे जीअं माण्हुनि जी ख़बर पए ऐं सुठे नमूने सां इस्तेमालु कयो। सोशल मीडिया ई त अॼु असांखे हिन शइ खां बचाए पियो, सॼी दुनिया में पॉज़िटिव इस्तेमालु थिए पियो। असां वटि बि थोरा माण्हुनि में पॉज़िटिव थिए थो, पर ज़्यादातर नेगेटिव थिए थो। सो मां नौजवाननि खे अपील कंदुसि त सोशल मीडिया हिन वक़्तु जेको हुनजो इस्तेमालु आहे इहो आहे त हिन वबा जे ख़ात्मे लाइ सुठियूं ॻाल्हियूं फैलायो,
ख़राबु ॻाल्हियुनि खे पोइ उछलियो ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि खे जेको आहे सलाह ॾियो, सलाह वारियूं ॻाल्हियूं फैलायो ऐं हिक ॿिए जी ताबन को हिक ॿिए जी मदद जी ॻाल्हि कयो। इहो बि हिकिड़ो इबादत जो शिकिल बि आहे, ख़िदमत बि आहे ऐं इंसानी फ़र्ज़ बि आहे। जी नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जी ॻाल्हि कोन ॿुधी, यकीनन तव्हां हिन मां कुझु सिखिया हूंदा। हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद अवान खे ॾींदा इजाज़त, वरी इंशाअल्लाह सुभाणे ॿियनि महिमाननि सां गॾु तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवान हाज़िर थींदो। अलाह मिली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वाई साहब शदादकोट जे प्रोग्राम शदादकोट जे आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवान हाज़िर आहियां। अॼु असांजे हिन स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहिनि शदादकोट जमियत उलमा इस्लाम ज़िले जो अॻवान मौलाना मोहम्मद जान आबिद साहब ऐं शहरी इत्तेहाद शदादकोट जो सदर समाजी अॻवान सीनियर कामरेड वाह पंद्राणी। साईं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में महिरबानी। साईं, शदादकोट जे समेत पूरी सिंध में जेको लॉकडाउन हले पियो, सिंध सरकार पारां लॻायल लॉकडाउन जो ॾहों ॾींहुं आहे। तव्हां